नाज़रीन अहम ख़बर का वाक़िआ आगाह कंदासीं त मीरपुर ख़ास में पुलिस जी चढ़ाइनि ऐं घर ड्राइण ख़िलाफ़ लाचारी बिरादरी जी औरतुनि जो एहतजाज जारी आहे। अॼु ॿीहर धरणो हंयो वियो आहे। मीरपुर ख़ास में पुलिस चढ़ाइनि ऐं घर ड्राइण ख़िलाफ़ लाचारी बिरादरी जी औरतुनि एहतजाज कयो वियो आहे ऐं हिकु भेरो ॿीहर एहतजाज करे धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। तालिब शर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। तालिब, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाइण वाला त मीरपुर ख़ास में जीआर कॉलोनी ऐं लाचारी बिरादरी में हलंदड़ तकरार खां पोइ वकील शहजाद जे क़त्ल खां पोइ जेको आहे लाचारी बिरादरीअ जे ॻोठ ते पुलिस जी चढ़ाई ऐं घरनि खे जेको आहे ढाहे पटकण ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि जेको आहे औरतुनि जो पुलिस ख़िलाफ़ ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ ऐं जीआर कॉलोनी मालिकनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको हुननि जो धरणो हो उहो न लॻी सघियो, इन करे जंहिंजो जेका औरत हुई पीरसन उहा हिकु त फौत थी वई ऐं ॿियो खेसि घर बि ढाहियो वियो, उहो बि सदमो हो, लेकिन कुझु बीमार हुई, इन करे गुज़िरियल ॾींहुं जेको आहे धरणो न हणी सघिया। ऐं अॼु जेको ॿीहर औरतुनि उहो ई प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। हुननि जो मुसलसिल इहो चवणु आहे त असांजे ॻोठ ते अञा ताईं पुलिस जूं चढ़ाइयूं जारी आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु घरनि में को बि मर्द मौजूदु कोन्हे। असांखे ख़ौफ़ आहे त कंहिं बि वक़्तु पुलिस चढ़ाइयूं करे औरतुनि खे गिरफ़्तार कंदी ऐं असांजूं जेको कुंवारियूं नारियूं वेठल आहिनि उन्हनि में इंतिहाई ख़ौफ़ ऐं हरास छायल आहे। पुलिस खे ईंदड़ वेंदड़ रस्ता सभु ब्लॉक करे छॾिया आहिनि। हिकु त दीवार ठही वई आहे, जीआर कॉलोनीअ जी जेका घरनि खे ढाहे दीवार ठाही वई आहे उहो मुकमिल रस्तो असांजो बंदि आहे, जंहिंजे करे असांखे हिन वक़्तु पीअण जे पाणीअ जी बि का सहूलियत मुयसरु न आहे। असां मजबूरीअ तौर ते टैंकर घुराए ऐं घरनि में पाणी इस्तेमालु करे रहिया आहियूं, जेको टैंकर बि पैसनि एवज़ मिली रहियो आहे ऐं हिते इंतज़ामिया ख़ामोश तमाशी बणियल आहे। अॼु 4 ॾींहंनि खां मुसलसिल सर्दीअ जी लहर जे बावजूदि औरतूं मासूम ॿार एहतजाज ते वेठल आहिनि, लेकिन हिन वक़्तु जेको प्रेस क्लब खां चंद परलांग जे मुफ़ासिले ते डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास, कमिश्नर मीरपुर ख़ास, असिस्टेंट कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं मुख़्तियारकार जूं ऑफिसूं बि आहिनि, लेकिन उहे मुज़ाहिरीन वटि ॻाल्हियूं करण लाइ न पहुता आहिनि। जी ठीकु आहे तालिब शर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।